HRJD न्यूज़ ते ताज़ा तरीन अपडेट से खबरन जो सिलसिलो जारी है। अपडेट कयूं पे आमा के टंडो जाम खां जिते HRJD न्यूज़ जी रिपोर्टर मुंसिफ अहमद तालपुर मुताबिक एक तरफ कोरोना जी वबा तेजी से वधी रही है, उन हूंदे टंडो जाम में स्मार्ट लॉकडाउन लगन बावजूद माल पीढ़ी ते को SOP ते अमल दरामद ना है। कानून लागू कंदड़ इदारा खामोश। रेलवे फाटक ते वापारियन के माल न बिहारण दिनो वियो। वापारियन माल उता काए नूरशाह कब्रस्तान वटि खाली प्लाट ते बिहारे छॾियो। वापारियन जे चवण मुताबिक असांखे गवर्नमेंट जे तरफां को बि रिलीफ न पियो मिले। अगर अहिड़ी सूरत हाल रही कोरोना में वधीक तेजी ईंदी, असांखे गवर्नमेंट एक प्लॉट अलाट करे जिथे माल पीढ़ी लगाई वञे, जीअं वापारियन ऐं ख़रीदारनि जूं मुश्किलातूं घटि थी सघनि। HRJD न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।